परमेश्वर जो प्यार चैनल में तव्हांजो स्वागत है मुंहिंजा प्यारो। पिछले ॾींहंनि खां असां इन ॻाल्हि खे ॾिसंदा आया आहियूं कि बाइबिल छा परमेश्वर जो वचन आहे, छा उन सां उन ते विश्वास करे सघंदा आहियूं। मुंहिंजा प्यारो, इहो असां इन जे करे पिया ॾिसूं छो कि बाइबिल जेको रस्तो ॿुधाए थी पई उद्धार खे खणी करे, सवाल तो अचे पियो कि छा असां उन ते विश्वास करे इत्मीनान करे सघंदा आहियूं कि असां 100% वञी परमेश्वर सां मिलंदासीं। इहो ही मुख्य कारण आहे मुंहिंजा प्यारो। असां ॾिठोसीं कि छा बाइबिल परमेश्वर जो वचन आहे कि न, ऐं असां इहा ॻाल्हि अलॻि अलॻि तरीक़े सां सबूतनि जे तौर ते ॾाढा ॻाल्हियूं खणी करे ॾिठीसीं कि बाइबिल जेको आहे परमेश्वर जो वचन आहे, असां उन ते विश्वास करे सघंदा आहियूं, ऐं अगरि जे असां उन ते विश्वास कंदासीं त 100% वञी परमेश्वर सां मिलंदासीं। मुंहिंजा प्यारो, तव्हां चाहियो त परमेश्वर जो प्यार चैनल में वञी करे उन सभिनीनि ॻाल्हियुनि खे ॾिसी सघंदा आहियो जिते असां ॾिठो आहे सृष्टिअ जे माध्यम सां कि बाइबिल जेको आहे परमेश्वर जो वचन आहे, जंहिंजे अंदरि अलॻि अलॻि तरीक़े सां असां हिन ॻाल्हि खे ॾिसण जी कोशिशि कईसीं कि जेके ॻाल्हियूं सिर्फ़ु परमेश्वर खे ख़बर आहिनि, उहे ई ॻाल्हियूं जेके आहिनि उहे बाइबिल में लिखियलु आहिनि। मुंहिंजा प्यारो, जितां इहो साबित थो थिए कि बाइबिल जेको आहे परमेश्वर जो वचन आहे, असां उन ते विश्वास कंदासीं त 100% वञी परमेश्वर सां मिलंदासीं। उनजे अलावा मुंहिंजा प्यारो, मां तव्हांखे सृष्टिअ जे माध्यम जे अलावा भविष्यवाणियुनि जे माध्यम सां बि ॾेखारण जी कोशिशि कई कि बाइबिल जेको आहे उहो परमेश्वर जो सचो वचन आहे। इन जे अलावा मुंहिंजा प्यारो, असां यीशु मसीह जे अंदरि ईश्वर जा सभु गुण ॾिठासीं, छो कि बाइबिल ॿुधाए थी मुंहिंजा प्यारो कि यीशु मसीह जंहिंजे द्वारा सॼो जहान ठाहियो वियो उहो परमेश्वर आहे ऐं उहो देह खणी करे हिन धरतीअ ते आयो। इन जे करे असां हिन ॻाल्हि खे ॾिठोसीं कि छा यीशु मसीह उहो ई परमेश्वर आहे जंहिं सभु कुझु ठाहियो, छा ईश्वर जा गुण उन जे अंदरि आहिनि कि न, ताकि असां उन जी ॻाल्हि ते विश्वास करे सघूं, असां इहो इत्मीनान करे सघूं कि बाइबिल जेको चए थो पियो असां उन ते विश्वास कंदासीं त 100% परमेश्वर सां मिलंदासीं। मुंहिंजा प्यारो, इन जे अलावा मां तव्हांखे अलौकिक तरीक़े सां यीशु मसीह जो जेको जनम थियो उन माध्यम सां बि ॾेखारण जी कोशिशि कई ऐं कीअं यीशु मसीह मौत खे हरायईं, जेको अॼु ताईं केर बि न हराए सघियो आहे। हिकु त अलौकिक तरीक़े सां जनम वठणु ऐं मौत खे हराइणु, हितां खां बि असांखे मदद मिली सघंदी आहे मुंहिंजा प्यारो, इहो ॾिसण में कि यीशु मसीह ही ख़ाली हिकु मार्ग, हिकु सचो सत्य ऐं जीवन आहे जेको परमेश्वर वटि असांखे पहुचाए सघे थो। हिन अलौकिक तरीक़े सां जेको जनम यीशु मसीह वरितईं उहो बि असांखे मददगार आहे इहो ॾिसण जे लाइ कि बाइबिल जेको आहे परमेश्वर जो वचन आहे। यीशु मसीह जे चयल ॻाल्हियुनि ते असां विश्वास करे सघंदा आहियूं। उन जे अलावा मुंहिंजा प्यारो, मां तव्हांखे यीशु मसीह जे द्वारा जेके चमत्कार कया विया हिन धरतीअ ते, जेके ॾाढा अलौकिक आहिनि, जेके ॾाढा अनोखा आहिनि, जेके अॼु ताईं केर न करे सघियो आहे, उतां बि तव्हांखे सम्झाइण जी कोशिशि कई कि बाइबिल जेको आहे उहो परमेश्वर जो वचन आहे। बाइबिल जो परमेश्वर असांजी मदद थो करणु चाहे पियो इहो ॾिसण जे लाइ कि अगरि जे तव्हां उद्धार पाइणु चाहियो था ऐं तव्हां ॻोल्हींदव त तव्हांखे सवले तरीक़े सां मां मिली वञा। मुंहिंजा प्यारो, इन वजह सां ॾाढा अलौकिक तरीक़े सां यीशु मसीह जे द्वारा चमत्कार बि थिया, असां उतां बि ॾिसण जी कोशिशि कई आहे। ऐं इन जे अलावा मुंहिंजा प्यारो, मां तव्हांखे यीशु मसीह जी कुझु शिक्षाऊं खणी करे ॿुधायूं कि कीअं उहे परमेश्वर जूं शिक्षाऊं आहिनि। मुंहिंजा प्यारो, अगरि जे तव्हां अञा उन्हनि जी गहराईअ में वेंदव न त तव्हां साफ़ ॾिसी सघंदव कि हे कंहिं साधारण माण्हूअ जी शिक्षा कोन्हे, हे त परमेश्वर जी शिक्षाऊं आहिनि। मुंहिंजा प्यारो, आख़िरकार परमेश्वर हेॾा सबूत छो ॾिनई बाइबिल जे अंदरि, छो कि उहो तव्हां सां मूंसां ॾाढो प्यार थो करे पियो। मुंहिंजा प्यारो, इहा ई ॻाल्हि जेकी आहे मां तव्हांखे हिकु मिसाल ॾेई करे सम्झाइणु चाहींदुसि। मुंहिंजा प्यारो, हिकिड़ो गामड़ो हुयो, उते हिकु पीउ ऐं हिकु पुटु रहंदा हुआ ऐं पीउ जेको हुयो उहो उन गामड़े जो ॾाढो वॾो ज़मीनदार माण्हू हुयो, मतिलबु छा चवंदा आहिनि, ॾाढो शाहूकार माण्हू हुयो। हिकु दफ़ो पुट जे दिलि में आयो कि मां पंहिंजे पीउ सां नथो रहणु चाहियां। उन पंहिंजे पीउ खे चयईं कि मूंखे तूं मुंहिंजो हिसो ॾेई छॾ प्रॉपर्टीअ मां, ताकी मां वञी करे पंहिंजो जीवन जीअं खपे पाण वञी जीअं। पीउ जेको हुन सां ॾाढो प्यारु कंदो हुयो, हुन चयईंसि ठीकु आहे पुटु, तूं मूंसां नथो रहणु चाहीं, तुंहिंजी मर्ज़ी, पर मां जेको तूं घुरींदो मां तोखे ॾियां थो पियो। पीउ खां प्रॉपर्टी वठी करे पुटु जेको आहे ॿिए गामड़े में वञी करे रहणु लॻो ऐं उन खां पोइ उते वञी करे सभु कुझु हुन विञाए छॾी। तेॾी महिल हुनखे अकुल आयो कि मां छा करे छॾियो आहे, पर उन छा चयईं कि मां थी सघंदो आहे पंहिंजे पीउ ॾे वञा ऐं मूंखे मुंहिंजो पीउ माफ़ु करे छॾे ऐं मूंखे वापसि अपनाए। हुन पंहिंजे पीउ खे ख़त लिखियईं ऐं उन ख़त में ईअं लिखियईं कि पप्पा, अगरि जे तव्हां मूंखे वापसि अपनाइणु चाहियो था, तव्हां चाहियो था कि मां वापसि घरु अची वञा, त तव्हां हिकिड़ो कमु कजो कि असांजो जेको घरु आहे उन जे मथां हिकु ॻाढ़ो झंडो लॻाए छॾिजो, ताकी मां सम्झी वञा कि तव्हां मूंखे वापसि अपनाइणु चाहियो था। छो कि तव्हांजे बिल्कुलु घर जे साम्हूं हिकु ट्रेन वेंदी, मां 2 बजे हुन जे अंदरां लंघंदुमि ऐं मां ॾिसंदुमि, अगरि जे झंडो हूंदो त
मां सम्झी वेंदुमि कि तव्हां मूंखे वापसि अपनाइणु चाहियो था। मुंहिंजा प्यारो, तव्हांखे ख़बर आहे उन पिता छा कयईं? उन पिता जेको आहे उतां जा रोड रस्ता ॻाढ़ा करे छॾियईं। उन जे पिता जेके आहिनि पंहिंजे घर जो कलर जेको आहे ॻाढ़ो करे छॾियईं। उतां जा वण टिण ॻाढ़ा करे छॾियईं। ईअं छो कयईं पिता ख़बर अथव? मुंहिंजा प्यारो, इन जे करे छोकी उहो न पियो चाहे कि मुंहिंजो पुटु मतां झंडे खां चूकिजी वञे, उनखे ॾिसणु न अचे। इन जे करे उन सभु कुझु ॻाढ़ो करे छॾियईं। उन ॾेखारियईं कि हे पुटु, मां चाहियां थो कि तूं वापसि घर मोटी अचु। मुंहिंजा प्यारो, ईअं ई परमेश्वर एॾा सबूत छो ॾिनई? उहो इन जे करे छाकि उहो चाहे पियो तव्हां ऐं मां अगरि जे असां मोटणु चाहियूं त असांखे सवलो थी वञे इहो विश्वास करण जे लाइ कि परमेश्वर चाहे थो पियो कि असां हुन ॾे मोटी अचूं। इन जे करे मुंहिंजा प्यारो इहे सबूत ॾिनई ताकि असांखे विश्वास करणु, सचो रस्तो ॻोल्हणु सवलो थी वञे। मुंहिंजा प्यारो, परमेश्वर त चाहे थो कि असां हुन सां मिलूं, असां नाश न थियूं। पर अगरि जे असां हेॾे सबूतनि खां पोइ बि न चाहियूं त हिन में ॾोह कंहिंजो आहे? मुंहिंजा प्यारो, असां सौभाग्यवान बणिजूं, असां अभागा न बणिजूं। परमेश्वर जेके सबूत ॾिए थो, असांजी ओर हथ वधाए थो, असांखे वापसि खणी थो अचणु चाहे पाण वटि, उनखे नज़रअंदाज़ न कयूं। ईंदड़ समय में मुंहिंजा प्यारो, असां हिन ॻाल्हि खे बि ॾिसंदासीं कि हिन दुनिया में जेकी बुराई आहे उनजे पोयां जो कारण छा आहे, है न? छो जेको सुठो थो करे उन सां बुरो थो थिए, जेको बुरो थो करे उन सां सुठो थो थिए? तेसिताईं परमेश्वर तव्हांखे आशीष ॾे।